आयो लाल सभई चो झूलेलाल। परम आदरणीय असांजे समाज जे संत शिरोमणी जेके हिते आहिनि उन्हनि सभिनी खे नमन तो कयां। परम आदरणीय महापौर जी, परम आदरणीय अशोक रोहाणी जी, परम आदरणीय ठाकुर जी, मंच पर विराजमान परम आदरणीय सभी सज्जनगण और मुझा भावरों भेनरों मां तव्हांखे सिर्फ़ एक गाल चई करे वेंदुमि। अॼोके ॾींहं जूं लख लख करोड़ करोड़ सभिनी खे वाधायूं। अॼु सभई गॾु थिया आहियूं, इन ॻाल्हि जी सभिनी खे वाधायूं। अॻिते इन खां वॾो एको करे ॾेखारींदासीं, इन जी प्रॉमिस। ऐं असां हमेशा खां सिंध बियॉन्ड बाउंड्रीज कॉन्स्टिट्यूएंसी आहे, प्रोविंस आहे, जंहिंजी कोई बाउंड्री कान्हे। जिथे असां रहंदा आहियूं उहो असांजो सिंध आहे। असां सभिनी खां शानदार, सभिनी खां शांति प्रिय नागरिक आहियूं। असां बेहतरीन तरीक़े सां पंहिंजे देश के, पंहिंजे स्टेट के, पंहिंजे शहर के प्यार कंदा आहियूं। तव्हां हमेशा पंहिंजे शहर जबलपुर के प्यार कंदा रहो, पहिरें मध्य प्रदेश के प्यार कयो, पंहिंजे भारत देश के प्यार कयो, पर्यावरण के प्यार कयो, सॼे यूनिवर्स के प्यार कयो। सिर्फ एक ॻाल्हि तव्हांखे चई करे मां वञा थो। सिर्फ एक बात मैं बोल रहा हूं, मेरा घर बहुत अच्छा है, मेरी गाड़ी बहुत अच्छी है, मेरा कमरा बहुत अच्छा है, हमारी गली गंदी है, हमारे शहर का ट्रैफिक गंदा है, और हमारा देश तो ऐसा ही है। आपको मालूम है ये क्यों होता है? इसको ठीक करना है तो बहुत आसान सा तरीका है। जैसे मेरा घर अच्छा है, आप बोल दीजिए मेरी गली है, फिर घर का कचरा आप गली में नहीं फेंकेंगे। आप कहिए कि ये मेरा शहर है, हमारा नहीं, मेरा शहर है, फिर शहर का ट्रैफिक अच्छा हो जाएगा, आप रेड लाइट पे रुकेंगे। और आज के बाद ओनरशिप लीजिए कि ये मेरा देश है, आपका देश कभी खराब नहीं होगा। गॉड ब्लेस ऑल ऑफ अस। जिए सिंध, लॉन्ग लिव सिंध। थैंक यू वेरी मच।